नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो पेरूमल में क़दीमी दरगाह सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत बरमबरी जो 305 सालियानो 3 ॾींहंनि जे मेले जो आगाज़ थी वियो आहे। दरगाह बरमबरी जे गादी नशीन फ़क़ीर सद्दाम हुसैन ऐं फ़क़ीर ग़ुलाम हुसैन दरगाह ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई है। जॾहिं ते दरगाह जो गादी नशीन फ़क़ीर सद्दाम हुसैन गुज़िरियल रात जो 10 बजे क़दीमी रवायत 40 फुट काठ जे मच खे बाहि ॾेई मेले जो कयो है। मेले में समूरे सिंध जा पांधीड़नि वॾे अंग में शिरकत कई है। पाकिस्तान जी सलामती ऐं खुशहाली जे लाइ ख़सूसी दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। इन मौके ते अॻुवान जो चवणु आहे त सिंध सूफ़ियुनि बुज़ुर्गनि जी धरती है, जंहिं हमेशा अमन प्यार भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। जॾहिं त मेले में सर्कस, चिड़ियाघर, ॿारनि जी तफ़रीह लाइ मिठाई जा स्टॉल लॻाया विया आहिनि। ॿिए पासे SHO पेरूमल गुलज़ार मरी पारां पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतहाई सख्त इंतजाम कया विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।